सिंधड़ी तालके में बरसात खां पोइ मच्छरनि सबबि जिते इंसान सख़्तु परेशान आहिनि त उते वरी चौपाई माल में पिणु मलेरिया समेत केतिरियूं बीमारियूं पखिड़िजी वयूं आहिनि। बरसात सटियल मालवनि मारवाड़ा उन बीमारियुनि सबबि सख़्तु परेशान आहिनि। बीमारियुनि खे नज़र में रखंदे लाइव स्टॉक खाते पारां मीरपुर ख़ास ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वैक्सीन जे अमल खे तेज़ कयो वियो आहे। सिंधड़ी तालके जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जिन में काठड़ी, 12 मेल, फुलाजूं समेत ॿियनि इलाइक़नि में रोड ते वेठल बरसात मुतासिरीन जे चौपाई माल में वैक्सीन कई पई वञे। उन मौक़े ते लाइव स्टॉक खाते जे अमलदारनि जो चवणु हो त इमरजेंसी हली रही है। उनमें पूरे ज़िले में असां 7 तालका आहिनि। 7 तालकनि में 7 असां टीमूं जोड़ियूं आहिनि। 7 ई टीमूं असांजो 7 तालकनि में कम कनि पियूं। असांजे सॼे ज़िले में तालकनि वाइज़ टीमूं ठहियल आहिनि। हर तालुके में असांजी गाॾी हले पई। हींअर बि हिकिड़ी खान रोड ते एॾे गाॾी हले पई, ॿी जमसाबाद में जुॾे में गाॾियूं असांजूं हलनि पियूं। तक़रीबन 75 खां 80,000 वैक्सीन असीं करे चुका आहियूं। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त बरसात सबबि जिते मालवनि माण्हू सख़्तु ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियनि पिया ऐं माल में बीमारियुनि सबबि सख़्तु परेशान आहिनि त उते वरी लाइव स्टॉक खाते खे घुरिजे त माल खे वैक्सीन वारे प्रोग्राम खे तेज़ कंदे मालवनि माण्हुनि ऐं बरसात मुतासिरीन जी उन परेशानी खे घटाए सघिजे। मंज़ूर शहर, सन टीवी न्यूज़, सिंधड़ी।